पुलिस नाजायज़ी करे मारायो वो नाजायज़ी करे का जांच पर। नाज़रीन ख़बर है तंगवानी वाले इलाके में एक ॾींहुं अॻु चक में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान अयाज़ चोलियाणी ॻोठ खाई बिजाणी रवासी मैट्रिक जो शागिर्द निकितो। नौजवान शागिर्द अयाज़ चोलियाणी जे पीउ जागन चोलियाणी ऐं भाउ वरियाम चोलियाणी ॿुधायो त नौजवान अयाज़ चोलियाणी मैट्रिक जा इम्तिहान गवर्नमेंट हाई स्कूल गुलमोहन बिजाणी में ॾिना। कंदकोट मामन वटि तरसियल हो। हू पढ़ाई सां गॾु चांहि जे होटल ते मज़दूरी पिणु कंदो हो। हुननि चयो त पूरे ज़िले समेत किथे बि नौजवान अयाज़ चोलियाणी जे मथां को केस वग़ैरह दाख़िल थियल न आहे। हुननि चयो त कंदकोट जे झूलेलाल पंप वटि नौजवान कारी वीगो में खंबियो वियो, जंहिं बाद राति देर सां चक भरिसां गोलियूं हणी बेदर्दी सां मुबैना कूड़ो जुड़तू मुक़ाबिलो ॼाणाए मारियो वियो आहे। हुननि चयो त पुलिस बेबुनियाद ॻाल्हियूं पई करे, केस बिना नौजवान खे खंबे मारण बाद मनगढ़ंत ॻाल्हियूं पई करे। हुननि चयो त हू महिनत मज़दूरी करे पंहिंजे पुट खे पढ़ाईंदा हुआ ऐं पुट बि होटल ते मज़दूरी करे सफ़र गुज़र ऐं तालीम हासिलु करे पियो। हुननि चयो त SSP शिकारपुर तनवीर तुनियो जे जुड़तू मुक़ाबले जी इंक्वायरी कराए इंसाफ़ कयो वञे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।